इंशाअल्लाह यो दरियाव सिंध जो हूंदो सिंध में रहंदो इंशाअल्लाह त्या क़यामत ताईं असांजी सिंध आबाद हूंदी आमीन चओ सिंध आबाद हूंदी छो त हीअ सिंध कंहिं वॾेरे जी नाहे कंहिं बादशाह जी नाहे कंहिं वज़ीर जी नाहे हीअ सिंध आहे त मदीने वारे साईं जी सिंध आहे हीअ सिंध आहे त अब्दुल्ला शाह गाज़ी जी सिंध आहे हीअ सिंध आहे फिटाई साईं जी सिंध हीअ सिंध आहे त लाल शहबाज़ कलंदर जी सिंध आहे हीअ सिंध आहे त पीर मिठा साईं जी सिंध आहे हीअ सिंध आहे त सोणे कंबर वारे साईं जी सिंध आहे इंशाअल्लाह हिन सिंध जे मथा सोणे वलियन जो कदम रखियल आहे इंशाअल्लाह चा क़यामत ताईं कंहिंखे ताक़त न रहंदी जो हिन सिंध खे होले होले करे सघे सिंध जो दरिया जेको आहे इहा सिंधियुनि जी मिलीकत आहे इहा सिंध जी हक़ीक़ी मिलीकत आहे इहा कंहिंजी मिलीकत नाहे कंहिं वॾेरे जी मिलीकत नाहे कंहिं मिनिस्टर जी मिलीकत नाहे कंहिं पंजाब जे मिनिस्टर जी मिलीकत नाहे इहो सिंध जो सिंधु दरिया जेको आहे इहा मिलीकत असां तव्हां सभिनी सिंधियुनि जी आहे इंशाअल्लाह हिन सिंध ने कंहिंजी ग़ुलामी न ॾिनी आहे अॼु ताईं अवा तव्हां ॾिठो पठाणनि ग़ुलामी अंग्रेज़नि जी ॾिनी पंजाबियुनि बि ग़ुलामी अंग्रेज़नि जी ॾिनी हर क़ौम अंग्रेज़ जी ग़ुलामी ॾिनी तव्हां सिंधियुनि जी तारीख़ पढ़ी ॾिसो त वाहिद क़ौम सिंधी आहे जंहिं अंग्रेज़ जी ग़ुलामी न ॾिनी सिंध ने अंग्रेज़ जी ग़ुलामी न ॾिनी अंग्रेज़ खे चई त तुंहिंजी ग़ुलामी न ॾींदसि तुंहिंजी ग़ुलामी कोन कंदसि मरी वेंदासीं पर सिर जिस्म खां धार थी वेंदो पर सिंध जे मथां सिर क़ुर्बान कंदासीं तुंहिंजी ग़ुलामी कोन ॾींदासीं मुंहिंजा कंबर वारा साईं दुआ फरमाए विया दुआ ॾेई विया आहिनि त सिंध आबाद आहे सिंध जो बच्चो बच्चो आबाद आहे सिंध क़यामत ताईं आबाद रहंदी शाद रहंदी आबाद रहंदी सिंध क़यामत ताईं कुशादी रहंदी